अॼु असां सिंध जी तहज़ीब हज़ारे सालनि जी तहज़ीब सिंधी सकाफ़त जो ॾियारो सिंध यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर जी अॻवानी में यूनिवर्सिटी अलामा आहे काज़ी जे बानी मज़ार ते असां अॼु गॾु थियासीं, जिते हींअर सूफ़ियाणी रंग महफ़िल मौसीक़ी जारी आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी सिध सां, पंहिंजी अजरक सां, पंहिंजी टोपीअ सां, पंहिंजी अजरक सां मोहबत आहे। यकीनन सिंध जा सभई चैनल हे ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। असां बि हे अॼोके ॾियारे खे ईद जीअं मल्हाए रहिया आहियूं। 1 डिसंबर ते इनशाला असां असां सोच टीवी सां गॾु सकाफ़त ॾियारो मल्हाईंदासीं ऐं भरपूर नमूने सां पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी सिध सां, पंहिंजे अजरक सां, पंहिंजी टोपे सां हे ख़ुशी हे ॾींहुं करे मल्हाईंदासीं। हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां असां सिंध यूनिवर्सिटी जा मुलाज़िम लतीफ़ ग्रुप जे हवाले सां सॾ ते गॾु थिया आहियूं ऐं बहितरीन क़िस्म सां अॼु हे ॾियारो असां जेको मल्हाईंदासीं 1 तारीख़ जेको सॾु ॾिनल आहे चैनलनि जे तरफ़ां हिन क़ौम खे उजागर करण लाइ ऐं हिन सफ़ाक़त खे जीआरण जे लाइ जेको आहे उहा चैनलनि जेको असां ते अहसान कयो आहे हिन क़ौम ते उहो विसारण जोॻो न आहे। असां भरपूर जेको आहे सो 1 तारीख़ ते अव्हां सां गॾु हूंदासीं, अव्हां जे सथ सां गॾु हूंदासीं। महिरबानी। हीउ जेको ॾियारो आहे असां जेके तयारियूं असां सोच टीवी सां गॾु हूंदासीं, उन सोच टीवी जे सॼे सथ सां गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह ताला भरपूर वोट ॾींदासीं। यूनिवर्सिटी में सेवा शालती ग्रुप पारां जेका रैली कढी वई उनजो असां इमाम भालाई साहब मौजूद आहे, अचो त उन्हनि सां गॾु ॻाल्हियूं कयूं। जिन रैली कढी रही आहे वाइस चांसलर ऑफिस खां अलामा आया आहे काज़ी मज़ार ते, जी साईं उन वाल सां छा चवणा? मुंहिंजो नालो ग़ुलाम नबी भलाई, मां सेवा शालती ग्रुप जो सदर आहियां। अॼु असां हीउ जेको एकता जो सकाफ़ती ॾियारो मल्हायो आहे असां वाइस चांसलर रोड खां वठी ऐं असांजे बानी सिंध यूनिवर्सिटी बानी अलामा आहे काज़ी मज़ार ते हीउ जेको प्रोग्राम कयो आहे असांखे अॼु तमामु वॾी ख़ुशी थी रही आहे। असां हिन खे ईद खां वधीक जेको आहे माना ख़ुशी जो ॾियारो करे मल्हाए रहिया आहियूं। हीअ असांजी लतीफ़ सरकार जी धरती, सिंध यूनिवर्सिटी धरती, सिंध जी धरती, अलामा काज़ी धरती ते अॼु महफ़िल थी रही आहे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ सिंध जी तारीख़ खे वधीक रोशनास करण लाइ ऐं पंहिंजे पोएं नस्ल खे हीअ जेको असां पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंध हिकु आहे, सिंध जी तारीख़ हिकु आहे ऐं उन तारीख़ खे, उन तहज़ीब खे ऐं उन एकता खे हमेशह ख़ुशी वांगुरु मल्हाइणु घुरिजे। ऐं असांजी 1 डिसंबर ते जेको एकता जो ॾियारो मल्हाए पियो वञे उन में बि असां सिंध यूनिवर्सिटी जा पौरत ऐं मुंहिंजी बिरादरी भलाई जा पौरत जेके असां आहियूं उहे ऐं असांजा दोस्त उनखे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कंदासीं, यूनिवर्सिटी में मल्हाईंदासीं ऐं जामचोर फाटक ते मल्हाईंदासीं। जामचोर सिंध यूनिवर्सिटी जा जेके आल ओवर स्टूडेंट आहिनि उन्हनि खे तव्हां टोपीअ जरकड़ी हवाले सां कहिड़ा मैसेज ॾियणु था चाहियो? जामचोर सिंध यूनिवर्सिटी जे स्टूडेंटनि खे टोपीअ जरकड़ी हवाले सां छा चवणु चाहियो? जामचोर यूनिवर्सिटी जे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त सिंध यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि उहो असांजो मुस्तक़बिल आहिनि, सिंध जो मुस्तक़बिल आहिनि। उहे पंहिंजे तालीम ते वधि खां वधि ध्यानु ॾियनि ऐं इंशाअल्लाह ताला उहे असांजा जेके मुस्तक़बिल जेका महिमान आहिनि उन्हनि सां असां सभु गॾु आहियूं। उन्हनि जे हर ॾुख में ख़ुशी में असां सभु गॾु हूंदासीं। उहे पंहिंजे तालीम ते वधि खां वधि ध्यानु ॾियनि। जीअं तव्हां ॾिठो जामचोर सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ऑफिस खां वठी अलामा आया काज़ी मज़ार ताईं ग्रुप में रैली कढी वई, जंहिंमें रैली में भालाई बि शरीफ़ हुया, यूनिवर्सिटी जा इलाही मुलाज़िम बि शरीफ़ हुआ, जिते महफ़िल मौसीक़ी बि हली रही आहे। त असां हींअर हुन वक़्तु मौजूदु हुयासीं, ॻाल्हियूं ॿोलियूं टोपीअ जे रस्ते सभिनि खे मल्हाइणु घुरिजे। असां सभु सिंध यूनिवर्सिटी जा मुलाज़िम मिली करे हिते टोपीअ जे रस्ते मल्हायोसीं। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच टीवी, जामचोर। सिंधु अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.